सब्सक्राइब करो टेक्नोलॉजी अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जमील अहमद। तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अॼु जी हिन वीडियो में पाण सिखंदासीं त ब्लॉग कीअं ठाहिजे। ब्लॉग ठाहिण खां अवल हिन वीडियो खे स्टार्ट करण खां अवल तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे विज़िट लाज़मी कयो ऐं ॿिया जेके दिलचस्प वीडियोज़ आहिनि उन्हनि खे लाज़मी वञी ॾिसो ऐं लाइक कयो ऐं उन वीडियोनि खे शेयर लाज़मी कयो त ॿिया माण्हू बि उन्हनि दिलचस्प ऐं फ़ाइदेमंद वीडियोनि मां फ़ाइदो वठी सघनि। हीउ मुंहिंजो चैनल आहे टेक्नोलॉजी इन सिंधी। हिन खे सब्सक्राइब इन ॻाढ़े बटन खे हणी सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे हणो त हर दिलचस्प ऐं नओं वीडियो अव्हां ताईं पहुचंदो रहे। त कयूं था शुरूआत। त हाणे तव्हां वञो पंहिंजे गूगल ते वञण खां बाद में उते तव्हां लिखो त माय ब्लॉग। गूगल खुले थी, हाणे हिते लिखो माय ब्लॉग, माय ब्लॉग। हा, ईअं लिखी जीअं ई तव्हां सर्च कंदव त हे जेको मथां blogger.com लिखी आयो आहे उन ते क्लिक कयो। उन ते क्लिक करण खां बाद में कुझु हिन तरह जो इंटरफेस ईंदो ऐं हाणे हिते जेको आहे सो तव्हां हिनखे इग्नोर कयो ऐं हिते लिखो क्रिएट यूअर ब्लॉग जेको ऑप्शन आहे उन ते क्लिक कयो। क्रिएट यूअर ब्लॉग वारे ऑप्शन ते क्लिक कयो। उन ते क्लिक करण खां बाद में हीउ जेको आहे चए थो त पंहिंजी ईमेल ऐं फ़ोन लिखो। ईमेल या फ़ोन लिखो। मां ईमेल ऐं फ़ोन लिखां थो। मां हिते ईमेल ऐं पासवर्ड लिखी चुको आहियां ऐं हाणे हिते को बि टाइटल जो फॉर एग्ज़ाम्पल को बि टाइटल जो मां तव्हांखे हिकु एग्ज़ाम्पल करणु ॿुधायां थो। हिते लिखूं था जमील अहमद, हे लिखिजे थो पियो। हाणे हिते नेक्स्ट ॻियाणी एड्रेस blog.com। हिते एड्रेस लिखो को। हिते मां थो लिखां जमील अहमद शहर, जमील अहमद शहर सही रहंदो। जमील अहमद शहर blog.com। सॉरी दिस ब्लॉग एड्रेस इज़ नॉट अवेलेबल। ये अवेलेबल न आहे, तंहिंजे करे कुझु ॿिया वर्ड ई हिन में शामिलु था कयूं। उनजे करे अहमद खणी कटियूंसि था। हाणे ॾिसूं नेक्स्ट कयूं। हाणे सही थी वियो। हिते को डिस्प्ले नेम जो प्रोफाइल, हिते इहो बि मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल करणु तव्हांखे हिकिड़ो ठाहे ॾेखारणु करणु हिते बि जमील चरी लिखां थो। हाणे फिनिश, हाणे हणो फिनिश वारे बटन खे। हे जेको ब्लॉग आहे हे तक़रीबन 1 मिंट या 2 मिंटनि में तयारु थी चुको आहे। त यकीनन अॼोको वीडियो तव्हांखे वणियो आहे। अगरि वणियो आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो खे शेयर कयो। त मां मिलां थो तव्हां सां हिन खां वधीक दिलचस्प ऐं इंट्रस्टिंग वीडियो में। मथां ईमेल बि अची चुकी आहे त तव्हां हिकु ब्लॉग ठाहियो आहे ऐं हिते खां पोस्ट वग़ैरह आणिणो, पोस्ट वग़ैरह ऐं ॿियो कमु करणु वग़ैरह असां अॻे वीडियो में सिखंदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। मिलूं था हिन खां वधीक इंट्रस्टिंग वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।